चेयरमैन अशरफ सहतो उनजी तव्हांखे मां कारकर्दगी थो ॾेखारियां ऐं जेको आहे तो दफ़्तर जमात इस्लामी जो ऐं हिते जमात इस्लामी जेका आहे उहा इंतिखाब कोलेशन में खटियो हुयो ऐं मां तव्हांखे ॿुधायां त हे हाफ़िज़ मंसूर अहमद भुट्टो जेको आहे उहे हितां जा वाइस चेयरमैन आहिनि। जमात इस्लामी जा वाइस चेयरमैन आहिनि। जमात इस्लामी जो दफ़्तरु आहे ऐं उन्हनि जे बिल्कुलु बि साम्हूं जॾहिं एॾी गंदगी हूंदी त बाक़ी ॿियनि जो जेको आहे त कहिड़े हिननि सफ़ाई करे ऐं हे अशरफ सहतो जेको जिंदे दरे में 24 कलाक वेठो आहे। जिंदे दरो हिकिड़ो वॾो ॻोठु आहे, पूरी यूनियन काउंसिल जो हेडक्वार्टर आहे ऐं लिखियलु पढ़ियलु ॻोठु आहे। पाणी जेको आहे त बीठो आहे, पाणी वहे बि कोन थो। नालनि जी सफ़ाई त जेका थी को सीनियर साहब आहे अयूब बिरोई, उहो बि जेको आहे हिते कंहिं जेको ख़ैरात जी मानी जे सिलसिले में आयल हुयो, उनखां पोइ हिते बीठा आहिनि। ताईं अयूब साहब तव्हां ॿुधायो त हीअ छा सूरत हाल लॻी पई आहे? वॾा वॾा हूंदा आहिनि, नंढा नंढा, पर वॾा उस्ताद नंढा उस्ताद बि हुन खां वधीक कारीगर घटि, पर चवंदा हुआ आराम न खाईंदा आहियूं, करप्शन न कंदा आहियूं, पर मौक़े मिले त उहो रिलीफ सूदो या पने सूदो बि खाई ईंदा हुआ। पर अफ़सोस सां त असांजे ज़िले चेयरमैन साहिब जो इलाइक़े में वेठा बि आहियूं ऐं उहो त उन्हनि खे फंड ॾिए थो अलाए नथो ॾिए, उहो पंहिंजो सरकारी जेको गवर्नमेंट जो तरफ़ां उहो फंड यूसी किथे मिले थो। पर हिते इहा आहे त भाऊ अची ऑफिस यूसी जिंदे दरे जेको हिते कमकार लाइटूं त लॻियूं आहिनि, पर इन सां गॾु ॿिया बि यूसी में ॻोठ आहिनि, न सफ़ाई कनि था, भंगियुनि जो कमु कयो, उहो भंगी नाली जे मथां मिटी फिटी था कनि, गंद उहो सुकण खां पोइ साॻियो उन में किरे थो। इहो हिकिड़ो हुनजो कारोबार आहे, जो धंधो आहे, करप्शन करण जो तरीक़ो आहे, त बिल ठाहिण जो ॿियो कुझु बि कोन्हे। त हाणे तव्हां वाइस चेयरमैन गॾु बीठो हुयो, जेको जमात इस्लामी तां लाॻापियल जेको आहे चूंडियल नुमाइंदो आहे, उन तव्हांखे छा ॿुधायो? त हुनखे इहो चयो त मां चवां हिते पाण बि हिते कमु थो करायां, वाइस चेयरमैन आहे। असांजी त हालत इहा ई आहे जेके असां कहिड़ो कमु करायो यार? किथे कमु थियल आहे? नाली सफ़ा थो कराए बीठो त नाली सफ़ाई हिते माना हिननि जो पंहिंजी ऑफिस आहे, इहा दफ़्तर आहे जिते मानी खाधी ते ख़ैरात जी। त हे जेको आहे यार हेॾी गंदगी हिते भई सफ़ाई केॾी महिल पियो कराए? जॾहिं हे जो वाइस चेयरमैन जो इहो साईं माना जिंदो दरो ॻोठु जेको जिंदो दरो जो ड्रेनेज सिस्टम माना हे तव्हां ॿुधायो त हे चवनि था रोज़ु सफ़ाई थींदी आहे, न आहे त टे चौथे ॾींहुं सफ़ाई थींदी आहे। ऐं हे मां तव्हांखे ॿुधायां त मां जेको जमात इस्लामी जो दफ़्तरु चऊं, मदरसो चऊं नंढो, उन जे मेन गेट ते बीठो आहियां। ऐं हिते मां तव्हांखे ॿुधायां त जमात इस्लामी यूनियन काउंसिल में पीपल्स पार्टी सां कोलेशन इलेक्शन करे हिननि वाइस चेयरमैन जी सीट वरिती हुई ऐं उनखां पोइ हे वाइस चेयरमैन मुंतख़ब बि थियल आहिनि। ऐं मां ॿुधायां थो त ॿियो त चयूं, पर उते जेको आहे जमात इस्लामी जो जिते दफ़्तरु आहे उते माण्हू जॾहिं ईंदा त उहे छा ॾिसंदा? हे माना हिते जेकर तव्हां ॿुधायो मूंखे त हे त साल में बि सफ़ाई नथी हूंदी यार, हेॾा दराल छा फुटो पियो आहे? हे तव्हां ॿुधायो मूंखे, हीअ अगरि सफ़ाई जेकॾहिं थियल हुजे त माना हीअं थियल हूंदी? हिकु कल्ह टियों हीअ शबर फुटी आहे भाऊ। माना हीअ गंदगी का हिकु ॾींहं जी न आहे। हीअ नाली होॾे केॾी वेकिरी नाली आहे, हितां माना 2 इंच नाली आहे। हाणे हितां पाणी निकिरंदो कीअं ऐं हीअ जेको आहे सफ़ाई थींदी कीअं? हे जिंदो दरो आहे, हे अशरफ सहतो चेयरमैन आहे ऐं ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो साहिबु ऐं नजफ़ ख़ान कमारियो साहिब जे आशीर्वाद सां उनखे जेको आहे हितां जी चेयरमैनी मिली। ऐं हे जिंदे दरे वारनि खे जेको तोहफ़ो अशरफ सहतो जी सूरत में कमारियनि साहिबनि ॾिनो, उन जेको आहे हिन ॻोठ तां जेका कंडीशन ऐं कैफ़ियत कई आहे, तव्हां मूंखे ॿुधायो अलाए छो हीअ ख़ामोश आहिनि माना जेके आहिनि ॻोठाणा बि। हे ॾिसो साईं, माना जेको आहे तो रस्तो आहे नंढिड़ो ऐं हिनखे कंहिं क़िस्म जी सफ़ाई जे हवाले सां को एतमाम न आहे थियलु। तव्हां ॾिसो।